जी बिल्कुल, जामशोरो सिंधी यूनिवर्सिटी में रात का वठ मामलो हलंदड़ बॉयज़ हॉस्टल में जो सिक्योरिटी गार्ड से गॾु स्टूडेंट जो मामलो थी पियो आहे, जैसे झगड़ो वग़ैरह थी पियो आहे। कल रात 11 बजे का हिते धरणो जारी सारी आहे। असां इन वक्त मौजूद आहियूं उन हैदराबाद जामशोरो सिंधी यूनिवर्सिटी के बॉयज़ हॉस्टल के ॿाहिरियां। अचो त उन वाले सां धरणे मुताबिक़ था ॻाल्हि ॿोल कयूं त इन्हनि जो छा चवणु आहे। जंहिं हिन प्रोग्राम में इन्हनि सां गॾु रजिस्ट्रार डॉक्टर अमीर अबड़ो मौजूद आहे। अदाई सब बच्चा आहिनि असांजा, हिन जो को हूंदा आहिनि मसला, तमामु घणा ॿार रहनि था, पोइ उन्हनि जा ज़रूरु जिते एतिरा माण्हू रहनि था त थोरा घणा मसला थींदा आहिनि। ऐं असांजे सिक्योरिटी गार्ड्स जा असांजो जेको सिक्योरिटी आहे उन्हनि सां ज़रूरु मामला थींदा आहिनि इहे। सो हिन जो मसलो हल थी वियो आहे, हिन सां ॻाल्हायो आहे। उहो जेको छोकिरो जे चवनि था हिन सां ग़लति हलियो आहे उनखे असीं एनसी कटायूं था, उन जेको बि कानून जी कार्रवाई हूंदी उहा हुन ते कंदासीं। हिन जा जेके मसला आहिनि ॿिया हॉस्टल जे अंदरि पाणी वग़ैरह जा मसला घणा हल थिया आहिनि ऐं ॿिया बि हल करियूं था। हिन सां मूं पाण मीटिंग रखी आहे, जेके शागिर्द आहिनि इहे वोट ईंदा सुभाणे ऑफिस में, जेके ॿिया जा मसला आहिनि उहे बि हल कंदासीं। कहिड़ो मतिलबु आख़िर छा थियो आहे? कुझु न थियो आहे बेटा, हिकिड़ो छोकिरो हुयो जेके हीअ अचनि पिया, हुन सां गार्डन का बदतमीज़ी कई आहे ऐं हुन गार्ड ते एनसी कटाई आहे। हुनखे असां गिरफ़्तार बि करायूं था। पुलिस खे चयो आहे उहा हुनखे ॾिसंदी, हुनखे पाण जेको कानूनी कार्रवाई हूंदी उहा थींदी। ॿिया ही यूनिवर्सिटी जा 32,000 शागिर्द आहिनि, हर हिक जा मुख़्तलिफ़ मसला थियनि था ऐं आहिस्ते आहिस्ते हल बि थींदा आहिनि, कुझु थींदा आहिनि, कुझु न थींदा आहिनि, त शयूं हल थियनि पियूं। एॾो को ख़ासि पुट हिन वक़्तु हाणे इहो मां त कोन थी सघां, ज़ाहिर पुलिस हुनखे पसंदि ज़ाहिर लॻे थो छोकिरे जी ग़लती घटि आहे, हुन गार्ड जी ग़लती आहे। ऐं जेके हिन जूं ॻाल्हियूं असां हिन ते एतमाद था करियूं, मां हुनखे कोन ॿुधो आहे, पर हिन जी ॻाल्हियुनि मां लॻे थो त छोकिरे जी ग़लती कोन्हे का, गार्ड जी ग़लती आहे ऐं गार्ड खे असां ॾिसूं था। पुट हाणे ॿार आहिनि, अचनि था लेट, को वॾो मसइलो कोन्हे को। ऐं उहे रूल्स मुताबिक़ असल में हीअ गेट आहे जेका बंदि हूंदी आहे ऐं कुझु सिक्योरिटी जे करे हिकिड़ियूं गेटियूं बंदि हुयूं। उनखे छोकिरनि जो चयो त हेॾां अचो, हाणे रेग्यूलर न ईंदा आहिनि हिन पासे ॾांहुं, पर चवनि पिया थींदो आहे ॿारनि सां, इहो एॾो वॾो मसइलो न हल था करियूं हिननि खे। हा ठाह थी वियो, बच्चा आहिनि भला, ठाह हिकिड़ो जहिड़ो आहे असांजो। अमजद तो फिजिक्स फाइनल ईयर। तकरीबन रात 11:30 धरे असां मानी खाइण पियासीं फाटक ते, छो जो कैंटीना बंदि हुयूं हुते, उनजे करे असां मानी खाइण पियासीं त गेट बंदि हुयो। जेको 5 नंबर चौकी, असांखे ख़बर न हुई 2-3 ॾींहं थी वञनि, गेट बंदि कया। असां हिनखे रिक्वेस्ट कई, महिरबानी करे गेट खोलियो, असां वेंदासीं। हुन मिसबिहेव कई, हू 4-5 गार्ड असां 2 ॼणा आहियूं, हुन तशदुद कयो, ॾिसो त असांजे साम्हूं रत वग़ैरह ब्लीडिंग थी। असां 2 ॼणा हुआसीं, 5-6 ॼणा गार्ड। न मानी खाइण पियासीं, प्रोग्राम न साईं, असां हॉस्टल ताईं था वियासीं। हितां कैंटीनूं बंदि हुयूं, लाल कैंटीन हिते इंतज़ाम की लाल कैंटीन बंदि हुई ऐं विलाक्स बंदि हुई, मानी खाइण असां वियासीं। धको न अलाए कहिड़ी शइ, ॿियो सुका धक हई मथे में, ॿी अहिड़ी शइ सुकाए। रजिस्ट्रार जे असां FIR कटायूं था, पोइ ॾिसूं था छा थो थिए, वधीक वरी पोइ ॾिसंदासीं। हाई फ़िलहाल जेके ॻाल्हियूं फिल्म मुतमिन जे न थिया त पोइ वरी अॻिते ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे। पोइ वरी जेको गॾियल जेको हूंदो शागिर्दनि जो, असांजो सॼी यूनिवर्सिटी जो अलायंस गॾु आहे, असांजो अलायंस ठहियलु आहे पूरी यूनिवर्सिटी में, जेको शागिर्दनि जो उहो सॼो गॾु आहे। न स्टूडेंट यूनियन आहे, न स्टूडेंट। जी बिल्कुल, जामशोरो सिंधी यूनिवर्सिटी के फिजिक्स डिपार्टमेंट के फाइनल ईयर स्टूडेंट सां जेको रात थींदड़ मसलो हुयो, हिते चंबा वग़ैरह लॻा आहिनि, कुछ गार्डन सां उन्हनि जी मुंहमारी थी आहे, इन करे झगड़ो थी पियो आहे। रात खां वठी हिननि धरणो आयो आहे। उन वाले सां ही स्टूडेंट जेके हुआ, इहे 2 स्टूडेंट हुआ, 5-6 बॉयज़ हॉस्टल जा ॿाहिरि गार्ड हुआ, इन्हनि जी वजह सां हिन सां झगड़ो थी पियो आहे। हिन राति जो 11 बजे खां धरणो आयो आहे। हिननि सां असां ॻाल्हि ॿोल कंदी, बॉयज़ जो चवणु हुयो त असां ॿाहिरि मानी खाइण बि वियासीं, उतां जी वापसी मोटियासीं। असां हिननि खे रिक्वेस्ट कयो आहे त असांखे अंदरि एंट्री करी वञे, इन हिसाब सां एंट्री कोन थी, इन हिसाब सां हिननि जो झगड़ो थी पियो आहे। हिननि जो मामलो हाणे अॻियां जारी ऐं सारी आहे। हिननि रजिस्ट्रार सां ॻाल्हि ॿोल कयो आहे, तय कयो अथनि ॻाल्हि, हाणे ॾिसूं अॻियां ही छा था कनि। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV जामशोरो। जी सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के, बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारियो।